मीरपुर माथेलो में पुरमन एहतजाज जुर्म बणिजी वियो आहे। शहीद नसरुल्ला गडाणी जे सौट समेत 126 क़ौमपरस्त कारकुननि ऐं अॻवाननि मथां मीरपुर माथेलो थाणे ते एएसआई ज़ाहिद मलिक जे फ़रियाद ते थाणे ते हमिलो, भंजराह, गिरफ़्तार जवाबदारनि खे छॾाइण जी कोशिश जो केस दाख़िल कयो वियो आहे। मीरपुर माथेलो थाणे ते जन क़ौमपरस्त कारकुन ऐं अॻवाननि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। उन्हनि में कमर गडाणी, रमज़ान कलवड़, नसरुल्ला कलादी, अब्दुल मजीद मीर बहार, वहीद सिंधी, गुलाम नबी समेजो, सैयद साकिब नकवी, अरशाद सूमरो, शींह समेजो, अकरम मीतलो, सनाउल्ला चाचड़, वसीम मीराणी, सोहेल कलवड़, परवेज़ बोज़दार, हादी गडाणी ऐं ॿिया शामिल आहिनि। यादि रहे त ॿ ॾींहं अॻु मीरपुर माथेलो पुलिस क़ौमी शाहराह ते एहतजाज कंदड़नि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करे समाजी कारकुन जुनेद जलबानी खे गिरफ़्तार करे मथनि बदतरीन तशद्दुद कयो हो। पुलिस जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ मीरपुर माथेलो में क़ौमपरस्त अॻवाननि पारां एहतजाजी रैली कढी मीरपुर माथेलो थाणे ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो हो त केस दाख़िल कयो वियो आहे। केस में कारकुननि मथां भंजराह, दहशतगर्दी केस में गिरफ़्तार समाजी कारकुननि खे आज़ादु कराइण जी कोशिश वारा कलम शामिल कया विया आहिनि। केस में ॼाणायो वियो आहे त इहे समूरा क़ौमपरस्त अॻवान ऐं कारकुन मीरपुर माथेलो थाणे ते हमिलो करे लाकअप में क़ैद ॿिनि जवाबदारनि जनमे जुनेद जलबाणी ऐं निसार बोज़दार शामिल आहिनि।